शागिर्द दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर, तालीम दुश्मन हर दस्तूर नामंजूर नामंजूर, खड़ो कलम खोलियो किताब इनकलाब इनकलाब, खड़ो कलम खोलियो किताब इनकलाब इनकलाब। दुनिया के सुधरियल समाजन में इहा एक मञियल हक़ीक़त है त जेकॾहिं कंहिं क़ौम के तबाह करणो हुजे त उन जे तइलीम के तबाह कयो। छाकाणि त तइलीम कंहिं बि क़ौम जे शऊरी वजूद लाइ रीढ़ जे हॾीअ वारो किरदारु अदा कंदी आहे। जेतिरे क़दुरु हिन मुल्क में तइलीम जी सूरतहाल जी ॻाल्हि आहे त असां सम्झूं था त हीअ रियासत पंहिंजे पैदाइश खां वठी हींअर ताईं सिंध जे माण्हुनि लाइ जेका पॉलिसी जोड़े वेठी आहे उहा इहा आहे त सिंधी माण्हुनि जा वसीला खसे उन्हनि जे तइलीम खे तबाह कयो। एतिरो तबाह कयो जो हो पंहिंजे हक़नि लाइ जेको आवाज़ु उथारे न सघनि, सियासी जदोजहद न करे सघनि, उन्हनि में एतिरी सम्झ ऐं शऊर ई न हुजे। सो ऐं जेके सिंध जे मथां इहे जमहूरियत जे नाले ते भोतार मड़ियल आहिनि, इहे इन रियासती एजेंडा जा वकील आहिनि ऐं मुहाफ़िज़ आहिनि ऐं इन्हनि जो मक़सदु बि इहो ई आहे त खाओ ऐं खारायो। हो उन जो सबूत इहो आहे त हिकु त सिंधी माण्हुनि जी जेका समाजी हालत आहे हिन मुल्क में उहा इहा आहे त सिंध जा माण्हू किरोड़े माण्हू गुरबत जे लकीर हेठि गुज़ारे रहिया आहिनि। उन्हनि वटि खाइण लाइ मानी कान्हे का। सिंध जा अक्सर जेके ॿार आहिनि स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। ॿियो जेकॾहिं स्कूलनि में जेके वञनि बि था त उते कापी कल्चर आहे, को तइलीमी सरिश्तो कोन्हे को। ऐं जेतिरे क़दुरु यूनिवर्सिटियुनि जी ॻाल्हि आहे त उते पिणु मुख़्तलिफ़ बहाननि सां सिंध जे तइलीम खे तबाह करण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। जंहिंजो मिसाल उहा 4 अरब रुपया आहे। मेरान यूनिवर्सिटीअ जी 2 अरब रुपये खां वधीक बजट आहे। पर हालत इहा आहे त उते शागिर्दनि वटि ज़रूरी इस्तेमाल लाइ पाणी कोन्हे को ऐं पाणीअ जो बहानू ॼाण ऐं तइलीमी निज़ाम जेको आहे उहो ख़तमु कयो वियो आहे उते। हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त जेके उस्ताद आहिनि उहे समाज जा साञावंद हल्को थींदो आहे उस्तादनि जो। पर बदकिस्मती इहा जो सिंध जो जेको पढ़ियो लिखियो लॾो आहे उहो पंहिंजे सियासी ऐं शऊरी मफ़ाद जे बजाए ज़ाती मफ़ादनि जे कढ लॻल आहे ऐं हू पंहिंजे मसइलनि लाइ पंहिंजे ज़ाती मफ़ादनि लाइ यूनिवर्सिटियुनि में बाइकाट कल्चर खे जारी रखियूं वेठा आहिनि ऐं इहो तइलीमी निज़ाम जे बहालीअ लाइ को हू किरदारु अदा करण लाइ तयारु कोन्हनि के। सो असां मुतालबो था कयूं त सिंध जी तइलीमी जेके इदारा आहिनि, ख़ासि करे सिंध यूनिवर्सिटी, मेहरान यूनिवर्सिटी, उन्हनि में तइलीमी सरिश्तो बहाल कयो वञे। पाणीअ जी जेका हथरादू खोट आहे उहा ख़तमु करे मुतबादल पाणीअ जे ज़रियनि जो बंदोबस्तु करे ऐं इदारनि खे खोलियो वञे। ॿी सूरत में सिंध सागर पार्टी पंहिंजे नौजवाननि सां पंहिंजे सिंध जे शऊर सां गॾु हूंदी ऐं असां जेके उस्ताद आहिनि इदारनि जा, तइलीमी इदारनि जा, उन्हनि खे इहा अपील था कयूं त बाबा तव्हां समाज जा ज़िम्मेवार फ़र्द आहियो। तव्हां प्रमोशन ऐं पघार जा ॾींहं ॻणण जे बजाए पंहिंजे नौजवाननि सां गॾु बीहो ऐं उन्हनि जा जेके इज्तिमाही हक़ आहिनि उन्हनि जी मालिकी कयो, उन्हनि जो साथ ॾियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिकु अणसरासरी रीत ते सिंध में ॾिसो एज रिलैक्सेशन हाणे ताज़ो ई गवर्नमेंट 35 साल कई आहे। इहा हिकु नाइंसाफ़ी आहे छो त तव्हां ॿिया सूबा ॾिसंदो त उते 45 आहे, 43 आहे। हिते पोइ 35 छाजे करे? एतिरो टाइम क्लैप्स करे गवर्नमेंट जॉब्स ख़तमु करे उन खां बाद में 2-2 साल रायते ॾिए थी किस्तुनि में, वरी चए थी एप्लीकेशनूं एजुकेशन डिपार्टमेंट मंज़ूर करायो, ही कयो हू कयो। इहो सिंध जे नौजवाननि सां हिकु नाइंसाफ़ी आहे। हिकु पाकिस्तान सरासरी बुनियाद ते 45 एज आहे त हर सूबे में 45 थियणु घुरिजे। मुंहिंजी इहा गवर्नमेंट खां अपील आहे त इन एज फैक्टर खे ॾिठो वञे छो त काफ़ी टाइम खां नौजवान बेरोज़गार रहिया आहिनि।
जेकॾहिं तव्हां मुखिया ॾियो था जॉब्स ॾियो था त एज छो था ख़तमु कयो। इहो त हिकिड़ो सरासर तव्हांजो ड्रामो आहे सिंधी नौजवाननि सां। उन्हनि खे एज 45 करे उन्हनि खे जॉब्स ॾिनियूं वञनि जीअं बेरोज़गारी ख़तमु कई वञे। महिरबानी। सूर्य मरी सोब के त दिल जा वहम विसार हण भाला विड़ भाकरे आदि ढाल में ढाल मथा तेग तरार मार त मतारो थिए। जीअं सिंध जीअं लतीफ़ जीअं आलम इंसानियत। जीअं त सिंध शागिर्द सभा मरकज़ जे सॾ ते असां सभई त गॾु थिया आहियूं। जेको तालीमनि जो बाइकाट पंहिंजो क्लासिस जो बाइकाट हले थो पियो या उस्तादनि जेको हींअर बाइकाट कयो आहे तालीम जो, इहो जवाब ॾियणु आहे त असांखे जेको VC आहे पढ़ियो लिखियो ॾिनो वञे त असां उस्तादनि खे बि इहो गुज़ारिश कंदासीं त जेको तालीम जो बाइकाट करण बजाए तव्हां सियासी जॻह सां तव्हां अमले मैदान में अचो, उन जे लाइ जदोजहद कयो। ऐं जेको सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मेरठ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जेके सिंध जा वॾा तइलीमी इदारा बंदि कयो वेठी आहे, इहो जवाबु ॾियणु आहे। पाणी जी खोट ॼाण आहे त इहो सम्झूं था त कंहिं बि क़ौम खे ग़ुलाम करण जे लाइ, कंहिं बि क़ौम खे पोइते करण जे लाइ उन खां तालीम खसी वेंदी आहे। छो जे करे तालीम कंहिं बि क़ौम जे शऊरमंद अखियूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं का बि क़ौम ॾिसणु छॾे ॾींदी आहे त उहा धिका खाई किथे बि किरी पवंदी आहे। सो असां सिंध शागिर्द सभा तरफ़ां पारां इन शइ खे मुकमल रद्द कयूं था ऐं तइलीमी इदारनि खोलण जी घुर कयूं था। जीअं सिंध।